नसीराबाद वेझो शाख मां नौजवान जो लाश हथायो आहे। ॻोठ मियादाद चिंजणी भरिसां वॾी सिंध शाख में नौजवान जो लाश लुढ़ंदो ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुची नौजवान जो लाश शाख मां कढाए इस्पताल मुंतकिल कयो आहे। फोती जी सुञाणप नाहे थी सघी। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। नाज़रीन, वाक़े भेरो ॿीहर ख़बर ॾियूं पिया त नसीराबाद वेझो शाख मां नौजवान जो लाश हथायो आहे। ॻोठ मियादाद चिंजणी भरिसां वॾी सिम शाख में नौजवान जो लाश लुढ़ंदो ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुची नौजवान जो लाश शाख मां कढाए इस्पताल मुंतकिल कयो आहे। फोती जी सुञाणप नाहे थी सघी। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट कनि असांजी वेबसाइट mehrantv.tv ऐं ॾिसंदा रहो मेहरान टीवी न्यूज़।